बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजी हैदराबाद में जेका सिंध बार काउंसिल जी अपोज़िशन आहे उन्हनि जी हिकिड़ी हंगामी मीटिंग थी जंहिंजी एजेंडा असांजी ॿिनि पॉइंट्स ते मुश्तमिल हुई। हिकु त सिंध बार काउंसिल जी जेका परफॉर्मेंस रही आहे उहा इंतहाई मायूस कुन रही आहे। जेके फ़ैसिला जात असीं सिंध बार काउंसिल कया आहिनि 6 महीननि में उन्हनि मां हिकु बि फ़ैसिलो वकीलनि जे वेलफेयर जे हवाले सां इम्प्लीमेंट करण में नाकाम थिया आहिनि। इन सां गॾोगॾु सिंध जे अंदरि जिन बार एसोसिएशन्स जे अंदरि इलेक्शन्स न पियूं थियनि उन में असां मुतफ़िक़ा तौर ते सभिनी डिमांड कई आहे त फौरी तौर ते इलेक्शन कराई वञे ऐं सिंध जे अंदरि पूरी सिंध जे अंदरि बायोमेट्रिक सिस्टम इंट्रोड्यूस करायो वञे। सिंध जे अंदरि 2 कानून नाफ़िज़ न कया वञनि, कराची जे लाइ अलहदा ऐं इंटीरियर सिंध जे लाइ अलहदा हिकु यूनिफाइड पॉलिसी हुजे। पूरी सिंध जे अंदरि इलेक्शन्स खे बायोमेट्रिक कयो वञे ऐं ॿी असांजी एजेंडा बबरलो जे अंदरि हलंदड़ जेको मिसिंग ॿारनि जो इशू आहे ऐं उते जेका एहतिजाजी कैंप आहे सभिनी मेंबरान मुतफ़िक़ा तौर ते इन कैंप जी हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं उन्हनि 3 ॾींहंनि जो जेको टाइम ॾिनो आहे उन 3 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं इंतिज़ामिया ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि जे मुतालबात ते पूरो नथी लहे ऐं उहा एक्शन कमेटी जेको बि डिसीशन वठे थी असीं सभु उन एक्शन कमेटी सां बीहंदासीं ऐं असीं वरी बि सिंध गवर्नमेंट खे चऊं था त इन कैंप खे अंडर एस्टिमेट न कयो, इन कैंप खे नंढो न सम्झो। इहो एहतिजाजी दाइरो तव्हांजे फेल्यूअर जे करे सॼी सिंध जे अंदरि बि फैलिजी सघे थो ऐं इहो धरणो वरी उहा ई शिकल अख़्तियार जेका 2025 में कैनालनि वारी उहा बि करे सघे थो। तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट खे संजीदा थी करे ॿारनि जी रिकवरी कराइणु। ॿियो असां जेको मीटिंग जे अंदरि हिकु नुक़्तो साम्हूं आयो त पंजाब जे अंदरि हिकु कैनाल जेको जलालपुर जे नाले सां उहो उनखे जेको डिस्प्यूटेड ऐं मुतनाज़ा कैनाल आहे उनखे जेको आहे सो स्टार्ट ऑपरेशनल कयो वियो आहे ऐं ॿियो सिंध खे जेको मिलंदड़ पाणी जो शेयर 91 जे ठाह मुताबिक़ आहे उहो बि घटि मिले पियो। उन ते बि सभिनी मेंबरनि ग़म ऐं गुस्से जो इज़हार कयो ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब हुकूमत खां उहो इहो मुतालबो कयो त इहो पंहिंजो डिसीजन रिवर्स कयो ऐं सिंध जो जेको कानूनी ऐं ड्यू शेयर आहे उहो उन्हनि खे ॾियो ऐं इन कैनाल खे फौरी तौर बंदि कयो। अदरवाइज़